यार मलूक कैसे ताणी चाही पियारी दे भत तो करे तो खराए भत भी खाराई दो माए हाउ छोला थो थई। अरे यार हाउ की लाई तुम मुके यो तो बुधाए सजी संगत शादी कई वठी आ पंज पंज बारन जा पीर लगा पियान ए तू अञा छोड़ो जान शादी कंदे तो भत खाईंदासी ने नूरल हिन फसल ते पाण भी धमाको हणंदासी रख मौला ते ने चे बड़ी बिल्ली खाने छिछे मलूक भी मोर बदण जा रगो खाब वेठो ॾिसे ॿुधो आहे त छोकिरी शहर मां मोटंदी ई कान। अरे छा चई छा चई छा छा चई छा चई अरे असांखे तारा न ॾेखार वञी पंहिंजो घर संभाल। अरे मां तेरा तो भौंकड़ बंद कर। अरे मारी जब गए हेलो हारी कर चुप भाभी नो चुप हेलो चुप चलो चलो चुप चलो हीअ बाज़ी मां वाह जो खटां पर राणी मुॾे कोन आई पर जेकॾहिं राणी मूं वटि अचे हा त हीअ बाज़ी मुंहिंजी थी वञे हा। दिलबर इहो इन करे जो राणी तुंहिंजे नसीब में आहे ई कोन। छा मतिलबु आहे तव्हांजो? मतिलबु चिटो आहे प्यारा तोखे जेका खून बाह में राणी मिली आहे मोला दीनूअ जी छोकिरी तूं इहा राणी कोन माणे सघंदे। हा प्यारा दम कोने तो में दिलबर में दम आहे। दिलबर पंहिंजो नंग तोहल तमामनि सां वठी थो ऐं दुनिया खे ॾेखारींदो। लॻे कोन थो मूंखे बि कोन थो लॻे। तो पांजे भा दिनों के समझायो या न? मां गाल कई थमास पर अरे इहा पर छॾे ऐं पंहिंजे छोरे खे समझाए छॾ दीनूअ जी छोरी असांजी अमानत आहे इन करे ॾिस कोड़ा जेको फ़ैसिलो थियो न उन जो अखर अखर मूंखे बि यादि आहे। अरे जे तोखे यादि आहे न त वेसर जो मर्ज़ मूंखे बि कोन्हे को त पोइ तोखे बि यादि हूंदो कोड़ा त खून बहा में या त तोखे दीनू वारा 5 एकड़ ज़मीन ॾींदा या तोखे संग मिलंदो। उन करे दीनू तोखे इन जे बदिले में 5 एकड़ ज़मीन ॾींदो। मूंखे बनी न वञी घुरिजे वञी आहे ॻाल्हि सम्झ में कोड़ा इहा त ज़ोराह वरी चवी जॾहिं तोखे ज़मीन मिले थी त बस 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 चढ़ वधीक हिकु अखर न चइजांइ न त इहा ज़बान काकड़ मां कढी कावनि खे खरा छॾींदो मां। अरे इहो सभु असांजो आहे असांजो बस न कोड़ा न न न उहा बाह त मुंहिंजे पुट जी पसंदि आहे उहा त तोखे कॾहिं बि कोन मिलंदी। अरे मुड़ी वञ चरण मुड़ी वञ चवाए थो न त मारिया विझे। सोचे सम्झी ॻाल्हाए कोड़ा चूड़ियूं त चारण बि कोन आहिनि पातियूं। अरे कोड़े जे कहण खे न जॻोए सफ़ाई सॼी खाक थी विझे ॿुधाए थो काॾे वेंदे कोड़ा काॾे वेंदे इन जो तोखां बदिलो मां ज़रूरु वठंदुसि। बसि होता रखे वञी दां ॾेई थो अचां पर बि घणो थी पोइ थो वञांसि त बाबा बाबा मूंखे अव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ॻाल्हाए पुट हुकुम कर। दीनूअ जे धीअ सां लाऊं लहणियूं आहिनि मूंखे। हाँ हाँ पुट
छो न, बिल्कुलु बिल्कुलु, कॾहिं? तमामु जल्द पुट। पर मूंखां हाणे इंतज़ारु नथो पुॼे। इन ई महीने मुंहिंजी शादी कराए। पुट, मां दीनूअ खां तारीख़ वठण लॻो पियो आहियां, पर टाणा माणा थो करे। टाणा माणा थो करे। भञऊंसि मणको पोड़ो हिक ई धक में ख़तमु कयूंसि। न पुट न, जोश न, दहमानु करे उन खां सॻु वठिणो आहे। बाक़ी उन खां पोइ कौड़ो ॿुधाईंदुनि त घणे वीहे सौ आहे। दीनू काॾे वेंदो? दीनू कहिड़ा हाल थी? सफ़ा ऐं सलाम दुआ खां बि हलियो वियो छो? मालिक जा करम आहिनि। हा दीनू, मां सोचां थो त ॻोठ जी हीअ मस्जिद झूनी थी वई आहे बि तमामु अवाइली। इनखे रंग रोगन जी ज़रूरत आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त टाइल मार्बल कराइजे त बहितर थी। हा हशमत खान, ज़रूरत त अथसि। हा त पोइ कर बिस्मिल्लाह, देरि छो कई? बिस्मिल्लाह कयां मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे। चंदे जी पेती खण, भर जा खोड़ ॻोठ आहिनि, हिक हिक खां इहो रुपयो 5 रुपया 10 रुपया चंदो गॾु थी ईंदो, गंज थी ईंदो मालिक जो। ऐं जॾहिं एतिरा पैसा जमो थी वञनि न त पोइ फ़िलहालु इन जी ज़रूरत नाहे। ज़रूरत आहे दीनू, ज़रूरत आहे। ऐं हा ॿुध, मां इहा ज़रूरत तुंहिंजी पूरी थो कयां ऐं तुंहिंजो सभु कमु आसान करे थो छॾियां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तोखे इहा पेती खणी चंदे करण जी का बि ज़रूरत न आहे। मां तोखे इहा मस्जिद ठाराए थो ॾियां। हशमत खान, जेकॾहिं तो ईअं कयो त ख़ुदा तोखे इन जो अज़र ज़रूरु ॾींदो। हा बिल्कुलु, अलाह त अजर ॾींदो, पर तूं कहिड़ो फ़ाइदो ॾींदे? मुंहिंजो मतिलबु आहे त इन जे एवज़ में मूंखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? मां तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदुमि? दीनू तूं ॿियो कुझु बि न कर, बसि हिकिड़ो नंढड़ो कमु अथई जेको न तो मुंहिंजे ख़िलाफ़ु केस कयो आहे स्कूल वारो, त स्कूल में जेको मां तंबेलो खोलियो आहे, बसि उहो केस वापसि वठि। न, मां केस कॾहिं बि वापसि कोन वठंदुसि। जेकॾहिं मुंहिंजो ज़ाती केस हुजे हा त मां ज़रूरु वापसि वठां हा, पर ही मुंहिंजे नस्ल जो मामिलो आहे। मुंहिंजो नस्ल अनपढ़ियल जाहिल रहंदो। दीनू, तूं वॾे में वॾो बेवकूफ़ इंसान आहीं। तोखे इहा बि ख़बर आहे त तूं ऐं तुंहिंजा इहे केसड़ा मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। पोइ बि इहा हरू भरू जी होॾ छाजी? ईअं नाहे हशमत खान, हाथीअ खे किराइण जे लाइ हिकिड़ी किविड़ी काफ़ी हूंदी आहे। दीनू, मां इहे कई किवलियूं पंहिंजी जुतीअ जे हेठां जी भाटे पोइ कदम रखंदो आहियां। ऐं यादि रख, तोखे बि ईअं ई ची भाटे तुंहिंजो वजूद ख़तमु करे छॾींदुसि, ॼण तूं हिन धरतीअ ते ॼाओ ई न हुए। अचो। ठीक है, तुम गोठ वञो, पर इहो त ॿुधाए तूं मोटनि या कॾहिं? उहा त मूड ते डिपेंड करे थो न। जेकॾहिं हुते मूंखे मज़ो अची वियो त मां महीनो बि रही थी सघां। चवे छा थी? महीना? न न, चेरी थियां छा? तोखां बग़ैर अकेलो मां कीअं रहंदुसि? भितनि में टकराइण थो तव्हां? छो अकेलो हूंदे? दोस्त आहिनि तुंहिंजा। सुराण, तोखां सवाइ ॿियो को मुंहिंजी कमी पूरी करे सघे थो या? तूं सच थो चईं कामिल। असांजी ज़िंदगी में हिकु अहिड़ो शख़्स ज़रूरु हूंदो आहे जंहिंजी कमी हिन दुनिया में केर बि पूरी नाहे करे सघंदो। हा सुराण, मुंहिंजे लाइ इहा हस्ती ईअं आहे।
तोखां सवा हयातीअ जो तसवर बि कोन्हे मूं वटि। मां सम्झां थी कामिल। असांजी हिन जज़्बनि जी जॾहिं असांजे वॾनि खे ख़बर पवंदी त छा रद अमल ईंदो, उहो सोचे फ़िक्रु थींदो आहे। अलाह ख़ैरु कंदो। जेको थींदो भलो थींदो। अच त हाणे हलो हले। होता है इन जो मक़सद त हाणे असां हिन जुल्म लॾे वञूं न। कमदार तू हशमत खान जो ख़ास माण्हू आहे, ख़ास ख़ास माण्हू थी करे एड़ियूं भाड़ा पावर कर न कंदो कर। साईं अहिड़ी ॻाल्हियूं न कयो त भला छा कयां? ॾिसो त टके टके जा माण्हू बि मुंहिंजे गिरेबान मां हथ विझी बीठा, कोई असांजे कोठे में लड़ियो। बस कमदार बस। जेकॾहिं मां तोखे इन कोड़े मां कीहू कढी न ॾेखारियो न त पोइ मंजा मूंखे बि। हा बोतार, मूंखे कोड़ो लेटाए ॾे। बस ॻाल्हि बि एतिरी आहे कमदार। कमदार तूं हशमत खान जो माण्हू आहे, हशमत खान जो, ऐं हशमत खान जो हथु तुंहिंजे मथां आहे। तुंहिंजो केरु नालो वठी त ॾेखारे, वठी त ॾेखारे मां ॾिसां। ईअं बोतार के जोहर ॾेखारियो, न त इहे कोड़े जहिड़ा बि कीड़ा मकोड़ा मथे ते चढ़ी ईंदा। कमदार फिक्र न कर, अहिड़नि कीड़नि माकोड़नि खे चिथण मूंखे चङी तरह ईंदो आहे, छा सम्झी? हाणे कन होते कर त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। सम्झ कर जावा ई कोड़ा बोतार, जावा रुगो तव्हांजो हुकुम खपे न मुंहिंजा बाबा साईं। हशमत खान जी दहशत जो को टोड़ ई कोन्हे। अदियर बेली हाणे आउं चवां थी सुभाणे के शहर मां घुराए घणेई पढ़ी, हाणे हिते अचे तुमखे रद पचाव करण बि सेखारीसि। तोखे त ख़बर आहे नदी मुंहिंजो मलुक खाइण पीअण जो केॾो शौक़ीन आहे ऐं सुठा सुठा ताम पचाए थी ॾियांसि, पोइ बि को न को नुक्स कढियो वेठो आहे। तंहिं करे चवां थी सुभाणे खे घुराए कुझु रद पचाव सेखारीसि, आख़िर उनखे ई त संभालणो आहे न मलुक खे। अदी सुराण खे पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे ऐं उनजो पीउ बि ईअं ई चवंदो आहे त इंसान जी तालीम सूंहं आहे। अदी पोइ हाणे सुराण कीअं थी अध में तालीम छॾे? अदी हाणे कावड़ न लॻई त सच थी चवां, अदा कयो असां सां ॾाढ आहे। हाणे छोकिरी खे शहर मोकिले असांजो त नक ई कपाए छॾियो अथसि। अदी इहे तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? तालीम हासिल करण सां त घाटि मथे थींदो आहे या नक कपबो आहे। वाह दी वाह, वाह जी सोच थी रखी तूं बि। अधीर बेली वरी बि आउं चवंदुसि सच। हाणे ॾिस न तुंहिंजी छोकिरी शहर वेठी आहे, तव्हां ॿिन्हिनि असां सां ॾाढी कई आहे। हाणे छोकिरी न ईंदी ऐं हुनखे घर में मानी पचाइण बि न ईंदी, कंहिंजी गिला थींदी शादी खां पोइ? तव्हांजी ई गिला थींदी। त मां त कुझु बि कोन सेखारियुसि, सॼो ज़मानो तव्हां ताईं खिलंदो। मर्ज़ी जा मालिक आहियो, आउं छा थी चई सघां। हुस्न माई जो पुॼे त छोकिरी खे निपोड़े घर में वेह यार। जल्दी कर जल्दी कर। ओदा सुमन हाणे त ख़्याल सां हुजो, हेक हशमत खान जो को बि माण्हू या चमचो हिते अचे न असुल पुठीअ सां खल लाए छॾिजोसि, सम्झव? तूं उल्को ई न कर नूरल। हशमत खान जो चमचो त छा, पर जेकॾहिं हशमत खान पाण बि आयो न त सही सलामत पेरनि सां वापसि न वेंदो। नूरल हशमत खान हेड़नि ते ॾाढ कंदो हूंदो, हिते हुन जी दाल कोन करंदी। शाबाश, ईअं ई ईअं ई। नूरल जी जेके नाकेली पवंदी आहे न उनखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदो आहे। ॾींहं जो हिम्मत कंदो वञ, हिम्मत कंदो वञ, साह कढी छॾींदो मैं। अच्छा त हिन मलुक जे मग़ज़ में हवा भरिजी वई आहे, ॻोठ में दादागिरी थो करे, तो सूबेदार सालेह जे बादशाही में। सरकार हुकुम कयो त हिनखे खंबे खणी था अचोसि। हा सरकार, तुंहिंजो हुकुम कयो। वञो ॻोठ में जिते बि मिलेव गीलींदा खणी अचोसि त मां त सिधो थो कयां। असांखे कहिड़ो लाचार पियो आहे, चुप रही बाह में हथ साड़ी। आउं त चवां थी मलुक खे सम्झाए
पंहिंजी ज़िद तां लही वञे ऐं मुंहिंजे पुट लाइ कुंवारियूं खोड़ ॿिए हंधा संग वठंदासीं। सुरहाण असांजो नंगो आहे मोरज़ादी। मुड़ुस माण्हू मौत त क़बूल कंदा आहिनि पर नंगो न आहिनि छॾींदा। सुरहाण 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 छा ॾिठो अथव सुरहाण में? तोखे त ख़बर आहे न सुरहाण खून बाह में ॾिनल आहे ऐं हाणे हू सवलाई सां को संग ॾींदा छा? सवलाईअ सां खणनि या ॾुखियाईअ सां खणनि हथ त खेनि खणणो ई पवंदो। कोड़ल मुंहिंजी बेइज़ती कई आहे उनजो मां उनखां बदिलो वठंदुसि। तो भाई तही ॿई पीउ पुटु मूंखां ज़ोर आयो ऐं अॻु में मुंहिंजी कंहिं ॿुधी आहे जो हाणे ॿुधंदो। पंहिंजी बसि इहा सुरहाण खपेव। मोरज़ादी मोरज़ादी बस कर हाणे बस कर खणी। तव्हां औरतुनि खे खुड़ीअ में कुल हूंदो आहे। उथ उथ वञनि मानी खणी आहे मुंहिंजे लाइ मानी खणी आहे। तोखे बि सॼो ॾींहुं मानी हुजे हुनखे बि सॼो ॾींहुं मानी हुजे पचाए पचाए मुंहिंजा त लाह ई निकिरी विया काई काई मुंहुं बम थी वियो ऐं अञा मानी खपेसि। छा कयांसि मां? ओ मुझे यार दे शहर दे वींदड़ तू ओ मुझे यार के वनी पैगाम दिजो कई दोस्त विछोड़े मारे छो। हलो था गायो सुठो था गायो ईअं छा न हीअ असांजे ॻोठ जा राजीनामो कढाईंदा न साजन सुठो त ॻाइनि था पर अञा सुर सिधो कोन्हे। हिननि खे सुर में आणण लाइ सरकारी महिमान बणाइणो पवंदो। हा हा छो न सरकार बाजी थाणे जे लाकब नाले महिमान खानो छाजे लाइ खोलायो आहे त पोइ देरि छा जी आहे हाणे था वठी हलो हिननि खे। पर साहब आख़िर सॼो ॾोह कहिड़ो आहे कहिड़ो असां गुनाह कयो आहे जो असांखे तव्हां थाणे ते वठी हलंदो? तव्हांजो सुर सिधो करिणो आहे हलो थाणे ते। छा थियो आहे ॻोठ में दादागिरी था कयो गुंडागर्दी था कयो ऐं पुछो था त ॾोह कहिड़ो आहे? साहब साहब एॾो हथ था ॿधो असां ॻोठ वारा असां ग़रीब माण्हू ईअं न कयो। हलो 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 साहब साहब ईअं न कयो ग़रीब हथ तो ॿधाई। जी घणी रात थी वई आहे हाणे कुझु आराम करो। मासी आराम लाइ त उमिरि पई आहे हे वक़्तु महिनत जो आहे ॾींहुं हुजे या राति महिनत करणी आहे। अल्लाह ताला घघरा चांहि प्याज का कड़क पत्तो हाज़िर बाबा हाज़िर। अरे हाँ बाबा ये दूध पत्ती क्या है? दूध पत्ती हेड़ी वाह सही वाह। यो दादा चारण ये शाये शेरो हिसाब किताब आहे अदा चारण हिसाब किताब पर छाजो? ॾिसो चारण हूअं त पाण में भाइर हूं तोसां नंढपण जी बि संगत आहे पर यार सियाणा चई विया आहिनि त ॿ भाइर ऐं टियों लेखो सो लेखो सिधो करे जीअं भाइरीअ दोस्तीअ में का विछोटी न अचे। अदा शेरू यार तू भूलियो त नहीं यार मूं त कॾहिं तो वटि उधर ते चाहे पीती ई कोन्हे का भूलियो त नहीं ही बिल छाजो आहे? चारण ओ चारण पहिरियों पढ़ त सही ही बिल आहे छाजो? हाँ गिलास कोप टेबल बेंच जगियूं चरू ये सब छा आहे? ये सब सामान तो वारे छोरे कंधार इन मलूक इन होटल में भगाइनि सो ही उन जो बिल आहे। मलूक त पाण कमाईंदो ई कोन्हे सो संदसि उन जूं चटियूं तूं ई संदसि पीउ भरींदो आहीं। मलूक भगाइनि पर छो? पहलवान थियो आहे सो माण्हुनि सां हिते विढ़ी वियो आहे उन में नुक़सान मुंहिंजो थियो। अच्छा इहा ॻाल्हि आहे। तू घबराए न शेरू घबराए न
तोखे हिसाब किताब मिली वेंदो। महिरबानी चारण हाणे वेह त तोखे दूध ॿधी का चांहि पीआरे। चांहि खणी आयो आहे पर इन बूथ जो कोन पाण जहिड़ो त चांहि वारे जहिड़ो सुठी था ठारायो। वणे ई न पई ॿी का ठारायो। मेहरबानी बाबा। बाबा ये सुराण किथे आहे? पढ़े पई साईं। अच्छा पढ़े पई, ठीकु आहे। साईं सॾु करे अचां? न न बसि ठीकु आहे, तव्हां वञो। ठीकु आहे साईं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। सभु ख़ैर आहे न अदा? तव्हां बि ख़ुशि आहियो? सुराणे कामल पुत्र कीअं आहिनि? सभु ख़ुशि आहियूं, असीं सभु ठीकु आहियूं। मां तव्हांखे फ़ोन इन लाइ कई आहे त मां स्कूल जो कब्ज़ो वठण लाइ हीउ केस हिकिड़े सुठे वकील खे ॾिनो आहे। वकील त पहिरियों बि होशियारु हुयो, पोइ ही छो? असुल में उनखे हशमत ख़ान ख़रीद करे वरितो ऐं उन वकील केस विढ़ण खां इनकार करे छॾियो। अच्छा अच्छा सम्झी वियो। ख़ैर हशमत ख़ान केतिरो बि ज़ोर लॻाए स्कूल त केस ख़ाली करणो ई पवंदो। इंशाअल्लाह ज़रूरु ख़ाली कंदो। चारण तूं चङो माण्हू आहीं, पर तो वारो छोरो चङो न आहे। उहो ईअं आहे जीअं चङनि पुठियां चुटो। बाबा नौजवाना नादाना कर्म खूना, बस गलती थी माफ़ी दे बाबा। मुफ़्त में माफ़ी? चारण तूं ज़माने जो माण्हू आहीं, सभु कुझु सम्झींदो। बाबा ॾिनो पुटु छुटे जो हूंदो आहे, वधीक तूं पाण सम्झो। सम्झां थो सूबेदार साहब, सभु कुझु सम्झां थो, हथे ख़ाली मां बि कोन आयो आहियां। चारण तुंहिंजी शराफ़त जे करे छॾियां न त पूरो हफ़्तो इहे छोरा ॿाहिरि हवाला फिकनिया वेठा अंदरि बि लाकअप में। कुर्ब सूबेदार साहब, अवां जा लख कुर्ब। वठी वञ पंहिंजनि छोकिरनि खे। ॿीहर शिकायत आई त चङाई जो मुंहुं मां न रखजांइ। माफ़ कजां सूबेदार साहब, मुफ़्त में त चङाई तो बि कोन कई आहे। चङाईअ जी तो क़ीमत वरिती आहे, सो बि चारण खां। त पोइ छा थी पियो? मां हशमत ख़ान जो ख़ासि माण्हू आहियां। हशमत ख़ान हिन तर जो बोतार आहे। शींहं जे ॿेले में रही करे शींहं सां वेर न आहे विझबो। सूबेदार साहब सम्झी वञ कुझु। चरण मां पंहिंजी ड्यूटी कई, बाक़ी हशमत ख़ान जो दड़को मूंखे न ॾे। हीअ वर्दी एतिरी कमज़ोर न आहे जेतिरी तूं सम्झे थो। ऐं इन खां अॻु जो तोखे बि छोकिरनि सां गॾु लाकअप कयां, वटि पंहिंजा छोकिरा ऐं खिसक हितां। संतरी हिनखे पंहिंजो छोकिरो ॾियो त वठी वञे। हा सूबेदार, महिरबानी। सुराण जा पी अदी मोरज़ादी आई हूंदी। अच्छा छा पई चवे? चवे पई त सुरहाण खून बहा में कोडल वारनि खे ॾिनल आहे। जेकॾहिं संग नथा ॾियो त 5 एकड़ ज़मीन ॾेई फॾो छॾायूं। मूं न फ़ैसिले खे न उन ॾींहुं मञियो हो ऐं न हाणे थो मञा। न संग ॾींदुमि ऐं न ज़मीन ॾींदुमि। जेको करिणो अथनि कनि। मूं बि इहो ई अदी मोरज़ादी खे चयो, पर छा? हुन चयो त मलूक ऐं अदा चाढ़ण वारा संग छॾण ते तयार ई न आहिनि ऐं कोड़ल वारा बि पंहिंजे ज़िद ते चढ़िया बीठा आहिनि। बसि अलाह ख़ैर करे।
को ममड़ न मची पवे उन करे जंहिं खून कयो अथनि न हुन खां वञी हिसाब किताब वठनि। मुंहिंजो को बि वास्तो न अथनि। बसि अलाह साईं रहम कंदो। मुंहिंजी त दिलि वेहंदी थी वञे, को नुक़सानु न थी पवे। ठहियो ठहियो, हाणे तूं हली अच मूंसां गॾु मानी का हलिया।